बचल तूं आई छोरी नवाब खान जे खिलाफ ॻाल्हाईंदो आज़ादी कान मिलंदव खुश न थियो आज़ादी कान मिलंदव छो जो लीमो मिठो बाए खटो बाए तव्हांखे सच चवंदुसि त पोइ तव्हां चवंदो कीअं माना वो हिय कर असांजी कबर हिते खोटरे छॾ तुंहिंजी कबर खोटण जी का ज़रूरत कान्हे तुंहिंजी कबर वॾेरो खोटींदो ऐं जेॾी महिल खोटींदो कबर पोइ तूं चवंदी कीअं माना नैना खे हुन मारे छॾियो त असांखे बि मारे छॾे असां हुनखे मयार कोन ॾींदियूंसीं हे ॾेढर त ईअं ई चाहे थो न त असांखे बि मारे छॾनि हे घर हिनखे ख़ाली मिले मां चाहियां थो सुधरी वञ मुंहिंजी इज़त कर पर तूं इन ॻाल्हि खां बुड़ी कान थी ॻाल्हि का तोखे दिमाग़ में वेहे कान थी त मां छा कयां मां को बि ज़िद नथी कयां तूं बस मुंहिंजी न्याणीअ खे हिते वठी अच पोइ मां तुंहिंजा पेर धोई पीअंदसि ज़िंदगी में कॾहिं तो मुंहिंजा हथ बि कोन धोता आहिनि ऐं हाणे वरी चई थी त मां तुंहिंजा पेर धोंदसि इहो कीअं माना बुआ तूं जेकॾहिं इन क़ाबिल हुजी हा न त मां तुंहिंजा पेर धोई ज़रूर पीआं हा अॼु ही असांजो बि सिर खणंदो पर सुधरंदो कोन पहिरियां हिन रन खे मूं काबू कयो हो पर जॾहिं खां तूं आई न त हिन जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे ख़राब अदी जो दिमाग़ ख़राब करण वारो तूं आहीं जेकॾहिं न तूं हिनखे पंहिंजी ज़ाल सम्झी इज़त करी पर अदी तुंहिंजे खिलाफ़ कॾहिं बि कोन वई आहे मुंहिंजी इज़त नथो करे त न कर बस हुन न्याणीअ जो सोच जेका सूरन में आहे मरी वई तुंहिंजी न्याणी हाणे हुनखे विसारे छॾ लीमो मिठो बाहे त खटो बाहे पोइ मतां ईअं चवीं कीअं माना किनो थी मरंदे बुआ किनो थी मरंदे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो